सरदार बुलेदी वनान बुलेदी सरदार मीर महबूब अली खान बिजाणी JTN वेब न्यूज़ से खसूसी गाल बोल कंदे चयो आहे त ज़िले कश्मीर कंदकोट ज़िले शिकारपुर ऐं ज़िले जैकबाद में वधंदड़ बदअमनी ते ॻणती आहे। टिनी ज़िलनि में हलंदड़ क़बीलाई तकरार, अगवा जी वारदातुनि, फुरनि धाड़नि तोड़े चोरियुनि सबबि इलाइक़े जी आवाम जो साह मुठि आहे, जंहिं ते बि अफ़सोस आहे। सरदार मीर महबूब अली खान बिजाणी वधीक चयो त मुग़वी नौजवाननि अब्दुस्सुबान बिजाणी ऐं दिलमुराद निंदवाणी जी बाज़ाबी लाइ SSP कश्मीर कंदकोट सां राब्तो करे ज़ोर रखियो आहे। SSP कश्मीर यकीन ॾियारियो आहे त मुग़वियुनि खे जल्द बाज़ियाब करायो वेंदो। सरदार मीर महबूब अली खान बिजाणी जो वधीक मुग़वी अब्दुल हफ़ीज़ बिजाणी जी बाज़ाबी जे हवाले सां चवणु हो त मीर शबीर अली खान बिजाणी DIG लाड़काणे ते मुग़वी जी बाज़ियाबी लाइ ज़ोर रखियो आहे ऐं आउं बि SSP जैकबाद सां राब्ते जी कोशिश में आहियां। जल्द मुग़वी खे बाज़ियाब करायो वेंदो। ॿिए तरफ़ सरदार मीर महबूब अली खान बिजाणी जो चवणु हो त SSP शिकारपुर सां बि राब्ते जी कोशिश में आहियां त जीअं शिकारपुर ज़िले में हलंदड़ जतोई ऐं जाफ़री बिरादरी जे तकरार खे ख़तमु करे सघिजे। सरदार मीर महबूब अली खान बिजाणी जो वधीक चवणु हो त आउं अमन पसंद सरदार आहियां। इलाइक़े में वधंदड़ बदअमनी ते दिली दुख थींदो आहे। सरदार मीर महबूब अली खान बिजाणी जो आख़िर में चवणु हो त पंहिंजे राज ऐं इलाइक़े जी आवाम सां थींदड़ कंहिं बि ॾाढ ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।